अमीर खे जेके उनखे चवणियूं हुयूं ॻाल्हियूं सभु हिनखे चई वियो ऐं हुन में यकीन कजो हुन में इहा ॻाल्हि बि शामिल आहे त हुन में अमीर जेके अक़लियत बिरादरी जा माण्हू हुयो उहे पंहिंजे घर जा भाती डिक्लेयर करे ॾिनो था। तूं चई वियो अमीर जी सां गॾु वेठो हुउसि, मुंहिंजो यकीन हाणे तोते तमामु वॾी ज़िम्मेवारियूं आहिनि पर मूं ते ॿियूं ज़िम्मेवारियूं आहिनि। अॻे खणी मूंखे पक हुई पर सियासी हवाले सां मूं वञी ॿियो तक वसायो ऐं उन ताईं मालूम हूंदोसि। हाणे मूं हिनखे चयो त मूं चयो हाणे आऊं तोसां अॻे नंढे भाउ वांगुरु शफ़क़त सां पेश ईंदुसि, हाणे आऊं तोसां सफ़ाशाह सां ईअं पेश न ईंदुसि। हाणे मूंखे अवाम में हिकिड़े मुड़ुस माण्हू हुजण जी हिकिड़े धड़ियप जो एहसास रखण वारे माण्हूअ जी मूंखे ख़ुशबू अवाम मां खपे। हू अकेलो हो, अभी त मुझे बजर आयो आऊं तव्हां सां गॾु वेठो आहियां। इहो कतई बि कंहिं बि माण्हूअ खे इहो फील थियणु लाइ ॾियणो आहे तव्हांजे साम्हूं मेल में तव्हां सां वाइदो करणु आयो आहियां। माण्हू खड़ी असीं फैमिली में ते चार हुजूं पर तव्हां यकीन करे छॾियो असीं तव्हांजे 30-40 लख माण्हुनि जे मुखालफ़त कंदा आहियूं। तव्हां कतई महसूस न कजो त ही को